गाइस कीअं आहियो? उम्मीद तो क्या सब ठीक हूंदव। असांजो वीडियोस तव्हांखे कीअं थियूं लॻनि ऐं जे तव्हांखे मिसाल कंहिं बि टॉपिक ते वग़ैरह ते रिएक्शन खपे त तव्हां लाज़मी उन टॉपिक जो नालो कमेंट में असांखे ॾियो, असां उन ते रिएक्शन ॾींदासीं। ऐं उन खां अलावा ॿियो तव्हांखे इहो चवणो हुयो त तव्हां असांखे सपोर्ट कयो त असां तव्हांखे बि सपोर्ट कंदासीं। उन खां अलावा हीउ असां जेको चैनल ठाहियो आहे सिर्फ़ु सिंधी माण्हुनि लाइ ठाहियो आहे, त असां उन्हनि खे सपोर्ट बि कयूं। रिएक्शन वीडियोस वग़ैरह त असां ॾियूं था, पर लाज़मी आहे जिन ते ॾियूं था त उन्हनि खे सपोर्ट बि मिलंदी, त ईअं ई उहो असांखे बि सपोर्ट कंदा रहनि, महिरबानी करे। अॼु हलूं था असां कुझु सुठा सुठा टिकटॉक खयां आहिनि, उन्हनि ते रिएक्शन ॾींदासीं, पंहिंजी राय ॾींदासीं, उन्हनि ते हिकिड़ो एक्सप्रेशन बि पंहिंजो असां उन्हनि ते ॾींदासीं। सो असां हलूं था उन वीडियो जी तरफ़। ऐं हिन खां पहिरियां असांजे चैनल खे बि लाज़मी सब्सक्राइब कयो, ऐं जे असांजे चैनल ते नया आहियो त सब्सक्राइब कयो ऐं बेल जे आइकन खे दबायो ताकी जेके बि असांजी वीडियोस जो नोटिफिकेशन माशाल्लाह यार कारे मूंखे तकरीबन कारो वॻो ई पातल आहे। माशाल्लाह VIP थी लॻे। जियो सजण साईं ज़ोर बाबा पंहिंजो सिंध जो मशहूरु कॉमेडियन गामू साहब, हुन सां गॾु सोराब सुमरो ज़ात भाई असांजो वेठो आहे। पोइ ॾिसूं था हिननि जो छा रईस गामण ख़ान हिकु वोट तां हाराए वियो। मूंखे यकीन हुयो तव्हां मुंहिंजो यकीन न कंदव, मूंखे पक हुई तूं ॾिनो सही वोट बाक़ाइदे मां वोट ॾिनो। हे खणी आयो अड़े वोट हे साईं वोट हेॾे खणी आयो हे साईं वोट बाक़ाइदे कुते ते ठपो हे खणी आयो तव्हां कुते ते ठपो। हे छा कई वोट हेॾे खणी आयो हे तव्हां चयो न कुते ते जो मां ठपो हाणे खणी आयो ॾेखारण लाइ, तव्हां यकीन न कयो। वॾी एक्टिंग थो करे अलाह जो कसम। हेॾे छो खणी आयो आहे? वोट उते बैलेट बॉक्स में विझणो हुयो, कॾहिं त हारायो नी, कॾहिं अकुल ईंदो आहे, कॾहिं शऊर ईंदो आहे, हे उते विझणो हुयो नी। तव्हांखे ॾिनो आहे न साईं, हाणे पोइ जाकी जेके वणे अरे हे मां बि चवां ओ अला हिन पब्लिक खे हिन आवाम खे कॾहिं अकुल ॾींदे, कॾहिं शऊर ईंदो। बेस्ता माण्हू हे कुते जो तूं ठपो कुते खे ॾिनी वोट बूथ में वई कुते खे वोट ॾिनी, ठपो हणी करे आयो त ॿाहिरि बैलेट बॉक्स हूंदो आहे न, उन में पर्ची हुई उछलाए पई आहे, हेॾे अंगूठे लाइ हेॾे काॾे खणी आयो हिकिड़े वोट। अरे हिननि सीधियुनि खे छा थियो, मिर्गी चढ़ी वञे हा, सीधी आहिनि बलोच अथई था। वॾी अजीब डांस आहे यार हिननि खे, कंहिं सोले अस्पताल में दाख़िल कयो। वाह छोकिरो उठां थी सवारी माशाल्लाह केॾी प्यारी अल्लाह। चलो ठीक है बाबा। अदा हिन ते मुंहिंजा रिएक्शन वीडियोस इन करे हूंदा आहिनि। पर्सनली आई लाइक हर, मुझे भी पसंद है। कहिड़ो गानो माना अॼु जे दौर जे हिसाब सां इहो गानो ठाहियो अथनि त हर कंहिंखे ट्रेंड हे हो हर शइ पसंदि आहे, इन करे ठाहियो अथनि। बहरहाल मुंहिंजो पर्सनल व्यू इहो आहे, मूंखे नथो वणे गानो इहो। अरे चश्मा पाता दई हां नो पाना के छाया नो वड़वा कांदे सासो नो पाना के अभी जितनी जायो वहां छाया पाना के वड़वा चश्मा भाई मन यार के मोना किथे तो बावणी मन को क्या सब लड़े पैसे और पे वरी लड़े तू वन्य भली मां तो न तो के पर
मौला मन्याई से जमारी हाणे हिकिड़ी ॻाल्हि आहे अधु मुंडी रखी अथई हेॾो बाक़ी सॼो धड़ ज़ाहिर इहो कहिड़ो नालो छा वीडियो ठाहियो अथई हे पंहिंजी पर में माना हिजाब कयो अथई अल्लाह मुंहिंजी बि हयाती ॾींदसि बस मूंसां सुलाह कर बस वॼाई बस वॼाई अबो कंद कोट ताई प्यारा कंद यार कोट हिकिड़ी ॻाल्हि त सिंधी औरतूं पंहिंजो थोरो ख़्यालु कयो तव्हां पंहिंजो रओ वग़ैरह घर में त हूंदो उहो त पाइनि इहो थोरो असांखे ख़राबु लॻो सोना ॿियो त मोहब्बती अल्लाह वाह वाह यार वाह पंहिंजे दौर में केतिरो पुराणो गानो आहे पर अॼु ताईं इहो माना हलंदो रहे थो ट्रेंडिंग में अॼु ताईं जी चौपन जवानी ॾिसी अरब थी आयो आहे बाबा अलाए छा खपाइणो अथसि लॻे थो वाह वाह 2 किलो सोन 2 किलो सोन ऐं बकरियूं पंहिंजे पर में हाणे उठनि पासपोर्ट हालत आहे यार वॾी ॻाल्हि कायदे-आज़म शादी कई कायदे-आज़म शादी न कई इहा बि ॻाल्हि सही आहे सो अॼु जी रिएक्शन वीडियो असांजी हिते फिनिश थी वई आहे सो तव्हांखे कीअं लॻी तव्हां लाज़मी पंहिंजी कमेंट में राय ॾिजो सो हिन खां अलावा असां जेको बि रिएक्शन वीडियोस ॾियूं था इन्हनि जो माइंड न कजो पर हिकिड़ी ॻाल्हि आहे जेकी ॻाल्हि हूंदी उहा असां कंदासीं ठीकु आहे ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदव तव्हांजी महिरबानी थींदी हलूं था अल्लाह हाफ़िज़